मसालो इहो आहे त कंबर जी जेका पुलिस आहे उहा तंग करे रही आहे शहर जे माण्हुनि खे। जीअं कंबर में शाही बाज़ार में हेमराज जज खे खणी ॿ ॾींहं बंदि कयूं, लाड़काणे में छॾायोसीं। वरी हुन वज़ीर चांडे जे दर ते रन वठी बीठा फुर करे आया त मां बि माण्हू वठी आयुमि त बाबा हे ग़रीब मिसकिन आहिनि। त उहो नज़ाकत क़ादिरी हो ऐं सियाल हुयो जंहिं ते सॼो पाड़ो मौजूदु आहे। उन खां पोइ मूंखे अली खान में पुलिस झलियो। असांजो कहिड़ो कसूरु आहे? अगरि असांजो को कसूरु आहे त असांखे ॿुधायो वञे। असां त के तंग थी करे जो असांखे ग़रीब जे लिए हक़ जी ॻाल्हि था कयूं, मिसकिन जी ॻाल्हि था कयूं, कंहिंजा ज़ुल्म कनि था उते अचे पिया चऊं था इहा ई ग़लती आहे, ॿी का ग़लती कोन्हे का। असां ऑफिसर IG खां ऐं DIG साहिब खां ऐं कंबर जे गैरतमंद आवाम खां इहा अपील था कयूं इन शइ जी जांच कराए इंसाफ़ ॾिनो वञे। ॿियो असांखे खामखां तंग न कयो वञे। साहसी माण्हू असां आहियूं, चोर लोफर असां न आहियूं, इज़त वारा माण्हू असांखे सॼे कंबर जो हर माण्हू ॼाणींदो आहे। असां तंज़ीम में बि गीदे मां ख़र्चु कंदा आहियूं। हाणे बि ॾह तस्वीरूं पाण अकेले आहियूं, जाके हिते ॾाकण जी ज़रूरत न पवंदी आहे। हे मुंहं में धकु लॻो था किरियुमि, तव्हां ॾिसंदा बि हूंदव। ॿियो असां IG ऐं DIG साहिब खे इहो अपील था कयूं इन जॻह ते सुठा ऑफिसर रखनि जेके शहर जे माण्हू खे तंग न कनि। ॿियो को मुंहिंजो को ज़ाती हिन सां मसइलो कोई कोन्हे को।